सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जॾहिं असां पंहिंजी शेवा कंहिं बि रूप में उहा ॾींदा आहियूं, उहा जोड़ींदा आहियूं या ॿियनि सां मिली करे जोड़ाए करे खणी ईंदा आहियूं, त पोइ जॾहिं उहा लॻंदी वेंदी आहे त उहा उन सचे साईं जे नाम ध्यान में कन्वर्ट थींदी वेंदी आहे। बदल बि हिकु हिकु सिर, हिकु हिकु चीज़, हिकु हिकु पथर, हिकु हिकु दाणो उहा मालिक जे नाम में कन्वर्ट थींदी वेंदी आहे, बदल बि वेंदी आहे। पोइ उते जेको बि कुझु बणिबो आहे, जेको बि कुझु ठहंदो आहे, असांजी थोरो बि कुझु लॻल हूंदो आहे त पोइ जेसि ताईं उहो धाम नाम सिमरन जाप शेवा सत्कर्म उते हलंदी रहंदी आहे, उहो सॼो फल असांखे सदाई जनम जनम ताईं पोती कोती ताईं असांखे मिलंदो ई मिलंदो रहंदो आहे, बंदि थींदो ई रहंदो न आहे। असां जिथे हुजूं, जंहिं जीवन में हुजूं, मालिक जी रहमत में हुजूं, असांखे फल सदाई मिलंदो रहंदो आहे। असां सदाई सुखिया ख़ुशि आबाद रहंदा आहियूं, सदाई बहितर रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां जॾहिं शेवा करूं या करायूं, असांखे कुझु चीज़ुनि जो ध्यानु रखणु खपे। हिकु त शेवा ॿिनि रूपनि में थींदी आहे। हिकिड़ो केतिरी बि शेवा करे सघंदो आहे, ऐं हिकिड़ो माण्हू तमामु न जे बराबरि शेवा करे सघंदो आहे। हर कंहिंजी आर्थिक स्थिति, इकोनॉमी हालत उहा अलॻि अलॻि हूंदी आहे, मुआशी हालत सभिनी जी अलॻि अलॻि हूंदी आहे, साॻी न हूंदी आहे। त पोइ जेको जेतिरी करे सघंदो आहे उहो पंहिंजे हिसाब सां ओतिरी करे, ओड़े नमूने करे, उन हिसाब सां कंदो आहे। उनजो कारण ई हूंदो आहे, छाकाणि जीअं चयोसीं, उहा ॿिज वांगुरु पोखंदी रहंदी आहे, हलंदी रहंदी आहे। पोइ वरी कमाल जी चीज़ हूंदी आहे। मां चवंदो थो राज साहब जी शेवा कंदो, ठीकु ठाक सुठे क्लास जो अमीर चओ, शेवा वारो चओ, कुझु बि चओ, ख़ूब चंद नालोस खुदा त उन साल में काफ़ी माण्हू खे नुक़सानु पियो, ऐं नुक़सान बि ठीकु ठाक पियो, चङे नमूने जेतिरो चइजे ओतिरो पियो। चङा भला माण्हू वहिजी विया, हिन जी बि हालत उहा ई थी। जेको पंहिंजो उहो त सभु कुझु वियो, पर अञा घणो कुझु हुनखे ॾियणो। त जॾहिं एतिरो घणो नुक़सानु पियो सभिनी खे, ॿियनि जी हालत पंहिंजी जॻह ते हर को ज़हनी तौरु परेशान हो, छाकाणि त हर कंहिंखे पंहिंजी पहुच खां कंहिं सां भेट रपड़ ॾियनि, उनखां बाद में कई गुना वधीक नुक़सानु हो। लेकिन हे पंहिंजो मुस्कुराईंदो वेंदो, खिलंदो वेठो हूंदो, जेको बि आहे। जॾहिं राणकी साहब आयो, उनको पुछो यार सभिनी सां हालत आहे, तोसां बि साॻी हालत आहे, तूं खिलंदो रहंदो, चई छा आहे न, मुंहिंजी कुझु शेवा सफल थियल आहे, इन करे जेको आहे न मां पंहिंजा बचाए रखिया थी, इन करे मां ख़ुशि आहियां। छा में बचाया थी, ॿियनि त जेके हुई असां लाड़े वारा उहे चवंदा आहिनि एतिरा सामान बचाए रखिया त असांजो छा थींदो, असां कुझु शायदि लुकाए थो, असांजा जेके घुरण वारा कर्ज़दार उन जा कान खड़ा थींदा। चए न मां पंहिंजा ठीकु ठाक बचाए रखिया थी, मूंखे सभु कुझु आहे। तो पूछो छा बचायो थी, पोचो ॾेजा हुयासीं, ॾिसो यार जॾहिं मां वटि सभु कुझु हुयो, अमीरी हुई,
उन वक़्तु मां सचो साईं दर शेवा कंदो आहियूं, सभिनी सां चङो हलंदो आहियूं। इन करे जेको वञिणो उहो त सभु वेठो पर विया, पर जेके ॾिनमि मालिक दर उहे त मुंहिंजा बचा रखिया ॾिन। मालिक जी रहमत मथां गाॾा ॾिना, आसीस मथां गाॾा। जेके वञणा उहे सभु बड़ विया, जेके आहिनि उहे त मुंहिंजा बचा आहिनि, उहे मुंहिंजा काॾे वेंदा। ऐं जेतिरी उहो शेवा कंदो, चए मूंखे बि इन करे मां चवां थो मुंहिंजा बचा रखिया नी। मां पंहिंजे तरफ़ कोन थो चवां त मां कोई शेवा कई आहे, उहो मां अहंकार में चवां थो, मां उहो नथो चवां। लेकिन जेतिरो नुक़सान पियो आहे, जेतिरो मां पोइ त वियो आहे, त जेके बि आहिनि माण्हू, पोइ उहे धाम वारा हुजनि, शहर वारा हुजनि, मुंहिंजा दोस्त हुजनि, साथी हुजनि, जेके बि हुजनि, कंहिंखे कंहिंजी परवाह कोन्हे। हर कुझु यार ठीकु आहे, हर कंहिंजो पंहिंजो कर्म आहे, जेको बि आहे। पर जॾहिं मुंहिंजो नालो ईंदो आहे, हर कुझु चवंदा यार इन सां जेका थी असांखे ॾाढो इहो वॾो शेवा वारो माण्हू हो, ॾाढो सुठो माण्हू, हर जॻह ते निभाई अथई, सचो साईं दर हर जॻह ते। इन करे अहिड़े माण्हू सां ईअं न थियणु खपंदो। इहो माण्हू जेको आहे न, इन सां जेको आहे, इनखे ॾुख न अचणु खपे। चए जेको सभु ॿिए चवंदा आहिनि इनखे ॾुख अचण ई न खपे। इहो मुंहिंजो आवाज़ु मालिक ताईं पहुचंदो, मूंखे ॾुख रहंदो ई न, उहो सभिनी जी ॿुधंदो न, सभिनी जी अरदास उहा थींदी पई। इन करे मां कुझु चवां ई नथो त मां का शेवा कई आहे, मूंखे कुझु मिले। हर को पाण चवंदो पियो आहे न। ऐं ॾिसंदे ॾिसंदे थोरे वक़्त में पहिरें खां कई गुना वधीक चढ़ी वियो, बाक़ी उते जो उते रहिया।